कुल जांदा सनम मारवी आ सुञाण हुजेस न पैसो तो ब्यूटी पार्लर ते वञे आए को जो मदद करे बा गरीबन सा फनकारन सा मदद करे बा मतो ईद लगी पई आ रुपयो कोने को ओ को कनाडा वारो को अमेरिका वारो सिंधियो का मदद कयो का हेल्प कयो फनकार मरियो बा जडी कोई केनाल ठही विया फनकार मरी वया अल्लाह भलाई कंदो बोलाड़े अल्लाह भलाई कंदो अब बोल आए को सखी जे को दई वने फजीलत बेगम के मदद। हां फजीलत बेगम ये छा जी केरा तू ये रोड ते पिने दी बैठी तू बस छा कयूं मजबूरी आ तू त हलियो वे अमेरिका खुद वो वसायो भी खंबजी विया ने खबर ही काने का। अच्छा बस असा जा हे हाल थी विया थी ओए पिने छो थी तुजा हेडा यूट्यूब जा चैनल फेसबुक जा पेज ये हेडा प्रोग्राम शोज कंदी हुई न प्रोग्राम थी न व्यूज थी न यूट्यूब थी न फेसबुक थी या बुख था मरई बुख बचाची पंधा प्या पर फजीलत बेगम है तोरो मुर्स वसायो व्याजी एडो व्याज ते पैसा दिंदो मानन के खुदन तोरो यो गधा गाडो हलाइंदो मेहनत मजदूरी कंदो होयो अब बाप रहमान एताद कयूं त बिनी बारन के खंबे खणी वया जाहिरी कानन पो मां बुख पई मरा मां छा कया न पाड़ो न ओड़ो काच न पाण वेचारा सब को बुख ते तो मरे माखे केर दिंदो ओए गुम थी आ बई गुम थी आन जो तो आ न पतो आ न पर पुर मुने एहतजाज पा कंद पोछो गुम थी विया बस जेके कंदा पाण लोड़ींदा अलाए छाजे करे बा खुद त वेचारो गरीब हो अञा थोड़ो हो डाड़ी डिशू हणंदो हो बाकी खुदन त गरीब आ एहतजाज के जे खिलाफ पा कन छाजे करे पा कन एहतजाज अब आयो इते पानी जे करे अच्छा जो छके नाल ठन ओ ये छके नाल जे करे ने जे करे चवा थी हालात एड़ा थी विया जो को प्रोग्राम ही कोने न मां वञा त वञा काडे वो मना पिनन शुरू थी आ बस पो छा कया अल्लाह जो नालो आहे भी अल्लाह दींदो भी अल्लाह हे जो ता के 60000 साल में तो दे सकाफत खातो वजीफो अब इन्हनि के चओ त अञा थोड़ा घटि कर तो इहो नथा खपाए सघूं 5000 महीनो जेको मिले थो न साल में 60000 असां नथा खपाए सघूं ओ चवां थी बस ये गुंजायूं भरियूं पयूं आहिनि पेटियूं पैसनि सां भरियूं पयूं नथा खपाए सघूं अरे अबा काथे थी पूरी थे पई ॾिसे त अटो काथे पतो अची करे 300 रुपया किलो अटो लॻो पिया नकली तेल जेको खाऊ था पिया उहो बि 550-600 रुपया लीटर हे केड़ो फनकार बस अबा हे केड़ो फनकार आ तू पाण इन के सुञाण वडो नालो आ इने जो। अच्छा ये शमन अली मीराली द नथो लगे न बा बचे अञा या वडी गुजारत आ। अच्छा मुमताज मौलाया अञा बचे मुमताज मौलाई भी नहीं ये मेरे ख्याल में मुनवर मौलाई तो नहीं मुनवर भी ना है भाई ये वडो सरमायो आ ये वडी फनकार आ इन जो वडो नालो आ थोरो ये मंजूर सखीरानी भी नथो लगे अबा न चवाती असा जो सरमायो आ ये वडी फनकार आए वडी फनकार फीमेल सिंगर आ जी जी फीमेल आ सिंगर की राय शनीला अली त नाहे न बा बचे दीवा शहर भी के एंगल खाना थी लगे न न न कीरा केडी सिंगर हाय ए निगत नास न बा वडी फनकारा सिंध बिरंदी सिंधी रंदा सनम मारवी चयो आयो त कलाम पो चवाई थी कुल जांदा सनम मारवी आ सुञाण मारिया जी अबा ये छन केनालन ठहण का पोई हालत थी या इहो हाल आ इन के भी प्रोग्राम कोन था मिलन या भी इते बैठी थी हुजेस न पैसो तो ब्यूटी पार्लर ते वञे हाने ॾिस हालत केड़ी थी वे त इहो सॼो ब्यूटी पार्लर जो कमाल ही बाकी असली सनमी वारी इहा ओए सब फनकार ये पिनदा रहंदा सब पिनदा हाने न रही आ सनम न रही आ मारवी फजीलत बेगम तुजा जो हेडा लखे परस्तार आहिनि पूरी दुनिया में हर मुल्क में उन्हनि भी तुझी सपोर्ट न कई गोठ में वडा जमींदार भोतार तुझा परस्तार आहिनि ये बेचारा भोतार भी जेके न दुकार जे लपेट में अची आन हाने बेचारन के उन्हनि के पाण के पैसो ना है त मुजी मदद छा कने जेके अमेरिका में वेठा न लंडन में वेठा न केडो याद कंदा ओ ने 5 रुपया न मोकलिया त अजीज कट पर 50 रुपया न मोकलियो ईद दौर लगो पिया मथो ईद लगी पिया पो पिना न तनी बे छा कया
ऐं तोखे बि पिनणो पवंदो। सभु पिनंदा चवां थी मोटी वञ वापसि अमेरिका। जेकॾहिं हिते रहंदे त सुभाणे तूं हुन कुंड ते वेठो हूंदे, तोखे बि वॾो थाल हूंदो। मां तुंहिंजो मुंहुं ई पेनागंज जहिड़ो आहे। चवां थी मोटी वञ वापसि। साल हिकिड़ो तूं अमेरिका वियो आहे त तोखे ख़बर ई न पई आहे त पोयों छा थी वियो आहे। हा, सिंध में रहियो थी त पिनणो पवंदी मां वांगुरु, जीअं मां थी पिना।